ओम शांति। अॼु हुकूमत श्री बाबा और गुरुमतन द्वारा चवंदा थे रिश्तेदार बाबा चवंदा कि हाणे दुनिया में माण्हू दीपावली जी दिया जलाईनि पोइ चई पहिरियों त दिया जलाईंदा हुया, हाणे त लाइटियूं जलाईंदा आहिनि। और लाइटियुनि में ॾिसी था नंढा नंढा दिया नंढी नंढी लाइटियूं इकट्ठियूं हूंदियूं। इन जो बि यथार्थ अर्थ आहे बाबा जी का कि माण्हू दीपावली जी सफ़ाई करे थो, घर खे चमकाए थो, दिया जलाए थो। असांखे पंहिंजी आत्मा में जेको मन बुद्धि संस्कार आहे न, इन्हनि जी साफ़ सफ़ाई करणी और साल में हिकु बार न रोज करणी खपे। रोज ख़ुदि जे मन जो संकल्पनि खे असांजी बुद्धि में जेका रोज रोज चित्र खींचदी आहे, असांजी बुद्धि असांजी संस्कार जेका ठहियल आहिनि, इन्हनि सभिनि जी सफ़ाई करणी आहे। यदि असांजी आत्मा जो मन बुद्धि संस्कार स्वच्छ थी वेंदा न, परमात्मा जहिड़ा मतलब मन में शुद्ध संकल्प, बुद्धि में श्रेष्ठ मत, संस्कार सुठा संस्कार माण्हू जीवन में सुञे न, हिननि जा मापी सुठा संस्कार ॾिना पवंदा आदती। त इहा थी वई पंहिंजी आत्मा जी सफ़ाई। त जॾहिं असां असांजी आत्मा जी सोच ऐं असांजी आत्मा में परमात्मा जी मत बुद्धि में वेही वेंदी आहे, असांजो संस्कार अर्थात आदतियूं सुठियूं थी वेंदियूं आहिनि, तॾहिं असांजो आत्मा रूपी दीपक जगमगाईंदो। सिर्फ दियो जलाइण सां ॾिसो, दियो बि केॾो सुठो लॻंदो, जेको हवा में हिले डुले न, दियो हूंदो न भई हिकदमि जलंदो ई रहे, हुनजी लौ हिले डुले न, सुठो लॻंदो न। त असांजी आत्मा जी स्थिति बि सदा हिकु रस रहे। असां कॾहिं बि जीवन में हलचल में न अचूं, तॾहिं असांजो आत्मा रूपी दीपक सदा सुठो जगल बाबा चवंदा कि असांजी आत्मा रूपी दीपक असांजो आत्मा रूपी दीपक कॾहिं सदा जगमगाईंदो न ईंदो, जॾहिं असांजी आत्मा जी स्थिति सुठी हूंदी। म्यूट बटन दबाए छॾिजो। जॾहिं असांजी आत्मा जी स्थिति सुठी हूंदी न, त असांजी आत्मा हलचल में न ईंदी। अर्थात असांजी आत्मा सदा सुठी रीति जगमगाईंदी रहंदी, हिलदी डुलदी न आहे, स्थिति हेठि मथे न थींदी आहे। भला आत्मा रूपी दीपक जी लौ सदा जगमगाईंदी रहंदी आहे। और ॾिसो हिकिड़ो वॾो दीपक हूंदो आहे न, उहो हिकु ई जले त पूरे घर में पूरे कमरे में रोशनी थी वेंदी। कोई दीपक हूंदो आहे न, जले त पूरे कमरे में रोशनी थी वेंदी। त बाबा चवंदा आहिनि तो असांजी आत्मा में एतिरा गुण, एतिरी शक्तियूं, एतिरी सम्झ हुजणी खपे कि असांजी आत्मा जा गुण, शक्तियूं, संस्कार असांजी आत्मा में सुठी आदतियूं हुजणियूं खपनि, उन्हनि सां ॿिया बि सिखनि। असांजी आत्मा में एॾा सुठा गुण हुजनि कि असां द्वारा माण्हू ॿिया बि सिखनि। असांजी आत्मा में एॾी शक्ति हुजणी खपे कि असां ॿियनि खे बि शक्ति ॾेई सघूं। असांजी आत्मा जी सोच एॾी सुठी हुजे कि असांजी सोच माण्हुनि खे बि सुख ॾे। असांजी सोच माण्हुनि खे सुख ॾे। असांजी सोचण सां आहे न, असांजे आसपास हिकु वायुमंडल ठहींदो। के माण्हू सां मिलण में छो सुठो लॻंदो आहे, छो जो सदा सभिनि जे लाइ सुठो सोचदो आहे जीवन। ॿारनि खे ॾिसंदे माण्हुनि खे ख़ुशी थींदी आहे, छो जो ॿार ख़ुदा जेको ॿार ख़ुदा ई ख़ुशि रहंदो आहे न, हुनजे आसपास जो वायुमंडल और छो जो वो सदा ख़ुशी जी ॻाल्हि सोचदो, सदा मस्त रहंदो।
असांजी सोच असां भले कंहिंखे चऊं न न मां त परेशान न आहियां, मां त दुखी न आहियां, असां भले चऊं न न असां तव्हांजे लाइ ईअं न सोचदा आहियूं, ॾाढो सुठो सोचदा आहियूं, लेकिन माण्हुनि खे अगरि लॻे थो कॾहिं कॾहिं हुननि जी सोच अहिड़ी हूंदी आहे, लेकिन कॾहिं कॾहिं असांजो वायुमंडल असां अगरि हुननि जे लाइ ग़लति सोचिया न त आसपास जो वायुमंडल हुन माण्हुनि खे सख़्तु थी वेंदो, उन्हनि खे लॻंदो आहे हा ये मुंहिंजे लाइ बुरो थी सोचे या मां हिनखे पसंदि न आहे। त बाबा सोचो ॾिसो तव्हां भले चओ न चओ, लेकिन असांजी सोच सां माण्हुनि खे असांजे वायु ओरे सां असांजे वायुमंडल सां माण्हुनि खे सम्झ में ईंदो आहे की असांजी सोच कीअं आहे। कंहिं कंहिं माण्हू जे घर में अचण में ख़ुशी थींदी आहे, कंहिं माण्हू खे मिलण लाइ घर में सॾु करण लाइ माण्हुनि खे सुठो लॻंदो आहे, कंहिंखे न सुठो लॻंदो आहे, या त हुननि जी सोच अहिड़ी आहे या साम्हूं वारे जी सोच अहिड़ी आहे, या कॾहिं ईअं बि थींदो आहे भई कंहिंखे वहम पइजी वेंदो आहे, हिकु बार कोई कंहिंसां ग़लति कंदो आहे, कोई ग़लति सोचदो आहे, कोई ग़लति कमु कंदो आहे, त हुनजे लाइ उहो टैग लॻाए छॾींदा आहिनि कि अहिड़ो माण्हू चवंदा न हिनखे सॾु कराए ईअं करे, न न न न असांखे पसंदि न आहे, असां पंहिंजी सोच ठाहे छॾी आहे न। असांजी सोच ॾाढी जीवन में ॾाढी महत्वपूर्ण हूंदी आहे। असांजी आत्मा न हिकु दिए जीअं आहे, दिए में अगरि दिए जलाईंदा आहियूं त आसपास रोशनी ईंदी आहे न, उहे असांजी आत्मा जे आसपास माण्हुनि खे दुख सुख प्रेम घृणा इन्हनि जा वाइब्रेशन लाइट ईंदी आहे माण्हू। अगरि त सदा सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्तिशाली स्थिति में रहंदा आहियो, असांजे आसपास माण्हुनि खे कहिड़ी लाइट अनुभव थींदी, कहिड़ा वाइब्रेशन अनुभव थींदा, सुख जा शांति जा खुशी जा प्रेम जा आनंद जा शक्ति जा। कंहिं माण्हू सां मिलण में ई हुननि खे शक्ति अची वेंदी, वही भगवान का सभिनि जो पी आहे, तव्हांजो बि पी आहे कोन्हे बि, लेकिन वो आत्मायूं पंहिंजी सोच जो है कि मां शक्तिशाली आत्मा है। अगर परमात्मा की याद करिए रोज चाहींदा ना खुद के मञिजो कि मां शक्तिशाली आत्मा है, मां गुणवान आत्मा है, मां ज्ञानवान आत्मा है, मां समझदार आत्मा है। खुद भी जाओ पंहिंजे घर में सभी माण्हुनि खे कॾहिं बि कंहिंखे बि ईअं न ॾिसो ये रोइण वारी आत्मा है, ये रोईंदी आहे, ये जिद कंदी आहे, ये अहिड़ी आहे वेड़ी आहे। असां जेतिरो स्वयं जे लाइ सर्व जे लाइ सुठो सोचदा आहियूं न, ओतिरो परमात्मा जी शक्ति असांखे सिंधी आत्मा में शक्ति वधी वेंदी आहे। असांजो सोचण ते न संकल्प सां परमात्मा सृष्टि रचे ब्रह्मा द्वारा, और वैसे भी दुनिया में चईंदा आहिनि कि सुठो सोचो सुठो सोचो, छो चईंदा आहिनि सोच जे लाइ माण्हू एॾो ध्यानु छो ॾींदा आहिनि। डॉक्टर्स बि पुछंदा आहिनि तव्हां छा था सोचो, माण्हू बि हिक ॿिए खे चईंदा आहिनि सुठो सोचो सुठो सोचो। असांखे त पतो नथो लॻे उहो छा था सोचनि, लेकिन हिननि जे ॻाल्हाइण सां पतो लॻंदी आहे कि हिननि जी सोच कहिड़ी आहे। वो माण्हू छा थो सोचे असांखे पतो नथो लॻे, लेकिन जॾहिं उहो ईअं ॻाल्हाईंदो आहे त पतो लॻंदो न ईअं सोचे थो। असांजी सोच हिकु लाइट जो कमु कंदी आहे कि माचिस सां उहो लाइट जलाईंदा आहियूं त दियो जलाईंदा आहियूं त पोइ रोशनी फैलंदी आहे, और जेतिरो घटि वजन हुजे हुन अनुसार तेज रोशनी ईंदी। थोरो सो ई तेल हूंदो त दियो थोरो सो ई जलंदो, त माण्हू त दीवाली ते ॾिसो तेल विझी करे दिया जलाईंदा आहिनि, अॼुकल्ह त लाइटियूं था जलाइनि, तो लाइटियुनि जो बिल त असल में असांखे पंहिंजी आत्मा रूपी दीपक जलाइणो खपे। आत्मा रूपी दीपक जलाइण लाइ कहिड़ी चीज जलाइणी है, खुद की आत्मा समझो, परमात्मा के निराकार रूप में याद करो तो समझो आत्मा रूपी दीपक जगी वेंदो। और घृत कहिड़ो हुजेव,
मां शांति स्वरूप आत्मा आहियां, मां खुश रहण वारी आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां सुखी आत्मा आहियां, मां सदा आनंद में रहण वारी ज्ञानवान पवित्र आत्मा। ये घृत पंहिंजे दीपक में, आत्मा रूपी दीपक में विघृत असांखे विझणो। रोज माण्हू ॾीओ जलाईंदा आहिनि, रोज असांजी इहा घृत जॾहिं रोज यादि कंदासीं, सुबुह शाम विच में बि समय मिलंदो, सदा ईअं यादि रखंदासीं कि मां कहिड़ी आत्मा आहियां, मां गुणवान शक्तिशाली ज्ञानवान आत्मा आहियां। जॾहिं असां रोज ईअं आत्मा में ये घृत विझंदा वेंदासीं, आत्मा रूपी दीपक में, असांजी आत्मा मां लाइट, कहिड़ी कहिड़ी लाइट निकिरंदी? गुणनि जी, शक्तियुनि जी, ज्ञान जी। ज्ञान गुण शक्तियुनि जी लाइट निकिरंदी, सुख शांति प्रेम आनंद पवित्रता ज्ञान जी। असां कंहिंखे चऊं न चऊं, लेकिन असां जॾहिं अभ्यास कंदा आहियूं न, मां गुणवान शक्तिशाली ज्ञानवान आत्मा आहियां, सुखी, त उहो असांजो आसपास उहो लाइट फैलदी वेंदी आहे। पोइ असांखे कुझु न थियण सां बि माण्हुनि खे असां द्वारा सुख शांति ख़ुशी आनंद शक्ति मिलंदी रही। जीअं की कोई चईंदो थोरी असांखे लाइट ॾे, हिकु बदिला उहो पंहिंजी रोशनी ॾींदो रहंदो। हे असांजो आत्मा रूपी दीपक जॾहिं परम धाम में हुयो त ॾाढो चमकंदो हुयो। पोइ जॾहिं असां हेठि आयासीं, सतयुग खां असां त्रेता में द्वापर में आयासीं, त असांजी आत्मा रूपी दीपक मां घृत घटि थींदो हुयो। कहिड़ो घृत? गुणनि शक्तियुनि ऐं ज्ञान जी। ईअं न आहे मुंहिंजो निर्गुण हारे में कोई गुण न आहे, मूं में कोई शक्ति न आहे, कोई सम्झ न आहे। छो चईंदा आहिनि, छोकी आत्मा जॾहिं जनम मरण में ईंदी आहे न, सत्युग आत्मा 84 हिकु आत्मा ज्यादा से ज्यादा 84 जन्म वठंदी आहे, घटि से घटि हिकु जन्म जरूर वठंदी आहे। हेठि सभिनि खे अचणो पवंदो। त सोचो जो आत्मा सत्युग जे आदि में आई हूंदी त हुन त 84 जन्म वठेंदी, त हुनजी आत्मा में त घृत नार जे बराबर हूंदो। बुझदी न आहे आत्मा जी जोत, आत्मा मरदी न आहे। आत्मा जीअं हूंदो न भई जोत में कंहिंखे दिए में थोड़ी सी लाइट जलल हूंदी आहे, भई त ईअं असांजी आत्मा रूपी दीपक में थोरो सो घृत आहे, बसि बुझियो न आहे। आत्मा कॾहिं मरदी न आहे। हाणे परमात्मा से चए थो तव्हां इहे ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो परम धाम में, ऐं शायदि संकल्प करो रोज पंहिंजी आत्मा रूपी दीपक में कहिड़ो घृत विझो? मां गुणवान सर्व गुणनि से संपन्न सर्व शक्तिशाली ज्ञानवान आत्मा। हिनमें सब अचे, सुख शांति प्रेम आनंद। या तो अलग अलग चओ, मां सुखी आत्मा आहियां, मां शांत आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मूंमें अगरि तव्हांखे सहन शक्ति खपे त मां सहनशील आत्मा आहियां, मां निर्भय आत्मा आहियां। माण्हू एॾा पाठ एॾा व्रत जप तीर्थ करनि था, हिन सां कोई फ़ाइदो न आहे। छोकी मेन असांखे सम्झणो आहे कि असांजे जीवन में असां भक्ति छो था करूं, असां भॻवान खे छो था यादि करूं। मेन त इहो सम्झणो आहे न। हिकु ॻाल्हि इहा कि असां रोज सुबुह शाम असां भक्ति छो था करूं, भॻवान जो नाम छो था वठूं, इन ॻाल्हि असांखे सम्झण में पवंदी कि केरु थो यादि करे। तो सोचो त असां शरीर ही यादि था करूं, लेकिन शरीर नथो यादि करे, तुंहिंजी आत्मा यादि कंदी भॻवान। असांजे शरीर खे डिज़ाइन असांखे देहधारी मनुष्य यादि हुजे, लेकिन आत्मिक स्वरूप में स्थित थींदा आहियूं जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं। भक्ति में भी आत्मा ही परमात्मा खे यादि कंदी आहे, इहे असांखे सम्झ न आहे न। इन करे असां ईअं सम्झी करे यादि कयूं। त ॿ ॻाल्हियूं असांखे सम्झणियूं खपनि कि हिकु त असांखे भॻवान खे छो यादि करणो, छो कि परमात्मा तुंहिंजी आत्मा जो पीउ आहे।
आत्मा जो थी या तो आत्मा में आने ग्रत खत्म थी है वो चौथा न मिश्रण गुण आ रहे में कोई गुण ना है भगवान के पास शो याद कर रहे इन्हें तो याद करना ना सुख दे शांति दे कोई कम करे संकी इच्छा पूरी करे दे भगवान भगवान तो इच्छा पूरी कर भगवान तो की छा दींदो अर्चन जी आत्मा में ज्ञान दींदो गुण दींदो शक्ति भर दो अर्चन जी आत्मा की बुद्धि जो तालो खोदो की वो ॻाल्हि समझ में ईंदी आहे जेको बि असां कमु करणु चाहियूं था उहो कमु करण जो तरीक़ो समझ में ईंदो त आपे ई कमु कंदव त कमाईंदव चलो कमु कंदे कंदे तव्हांखे आलस्य अलबेलोपन थो अचे त परमात्मा खां शक्ति वठो कि मां आलस्य अलबेलेपन सां मुक्त आत्मा हूं शक्ति मिलंदी पोइ असां कमु कंदासीं भगवान खे असांखे छो यादि कंदा आहियूं असांखे ताकी असांखे भगवान गुण ॾे शक्ति ॾे सम्झ ॾे हिन करे यादि कबो न केरु यादि कंदी आहे गुण शक्ति कंहिंखे खपे केरु अवगुण वारी थी आहे केरु शक्तिहीन थी आहे केरु बेसमझ थी आहे असांजी आत्मा मां आत्मा में कोई गुण न आहे मां आत्मा में कोई शक्ति न आहे मां आत्मा में कोई समझ न आहे हिन करे मां आत्मा पंहिंजी पीउ परमात्मा खे यादि करे स्वयं में शक्ति धारण करा गुण शक्तियूं ज्ञान पता भले केतिरो बि भगवान जो नाम जपो लेकिन असां जेसिताईं इहे न सम्झंदासीं मूं में कहिड़ो अवगुण आहे कहिड़ी शक्ति जी कमी आहे कहिड़ी सम्झ जी कमी आहे जंहिंजे कारण मुंहिंजे जीवन में दुख परेशानी अचे थो वो समझी करे असां ये संकल्प करे ग्रस्त विधो न पंहिंजी आत्मा में अगर मुंह में सहन शक्ति न आहे तो मां भगवान जो नाम जपी छा कंदमि भगवान जो नाम जपण सां सहन शक्ति अची वेंदी आहे फिर मूंखे पतो थो अचणो खपे मुंह में सहन शक्ति न आहे हिन करे गड़बड़ थिए थी असांजे जीवन में असांखे सम्झ में अची वियो मुंह में सहन शक्ति न आहे ईंदा बि आहिनि माण्हू लेकिन वाहिगुरु वाहिगुरु जपण सां सहन शक्ति अची वेंदी ये असां वो संकल्प करो भई वाहिगुरु मन खे यादि थी करा ताकि उनमें सहन शक्ति अचे न कृष्ण कृष्ण चइण सां राम राम चइण सां सहन शक्ति ईंदी फिर असां ये थोड़ी असां भई असांखे कोई चीज खपे ऐं असां दुकान ते वियासीं अरे उन दुकानदार खे ॿुधाइणो त पवंदो न मूंखे कहिड़ी चीज खपे बिना ॿुधाए असां वठी सघंदा आहियूं असां वञी करे बीह रहूं बसि चऊं हा असां दुकान ते आहियूं असांखे चीज खपे चीज खपे चीज खपे उहो माण्हू बि चईंदो दुकानदार बि तव्हांखे कहिड़ी चीज खपे इहे त ॿुधायो न त उहो ई मनुष्य आत्मा जी बि ईअं ई स्थिति थी वई आहे मनुष्य आत्मा सिर्फ़ु भगवान जो नाम जी जपे भगवान जे नाम जा व्रत जप तीर्थ थी करे लेकिन ये नथी समझे कि असांजे जीवन में दुख परेशानी छो आयो आहे असां में कहिड़ी शक्ति जी कमी आहे असां में कहिड़े गुण जी कमी आहे असां में कहिड़ी अज्ञानता आहे जंहिंजे कारण मूंखे ये दुख परेशानी अचे थो असांखे परमात्मा सेखारींदा आहिनि कि तव्हांजी आत्मा रूपी दीपक में गुण ऐं शक्तियुनि जो घृत न आहे तेल जो विझंदा आहिनि कई माण्हू तेल विझंदा आहिनि कई घी विझंदा आहिनि कई छा विझी करे हलाईंदा आहिनि धीअ खे त हाणे परमात्मा चवंदा कि पंहिंजे जीवन में लाइट पंहिंजे जीवन में ज्ञान गुण शक्तियूं स्वयं में धारण करण लाइ खुद खे आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजी आत्मा में ज्ञान भी भरपूर थींदो गुण भी शक्ति भी जेको भी तव्हां ॿुधो था न हुनजो मनन चिंतन करो जेसिताईं मनन चिंतन न कंदा तेसिताईं तव्हांजी बुद्धि में सम्झ न वधंदी हर ॻाल्हि खे असांखे मनन चिंतन करणो वीचार करणो ॿार खे होमवर्क मिलंदो आहे न अगरि ॿार सिर्फ़ हुनखे यादि ई कंदो रहे लिखंदो ई रहे हुनखे सम्झे न हुनखे छा चईंदा आहिनि बसि इहो रटंदो समझंदो न ये सिर्फ बाबा जी तो सिर्फ ज्ञान सत्संग ॿुधो न हुनजे बारे में वीचार करो
भई अॼु जो असां ॻाल्हि ॿुधी हुनजो अर्थ छा आहे, हुनखे असां जीवन में कॾहिं यूज़ करे सघंदा आहियूं, कीअं यूज़ करूं, पोइ टेस्ट वठो भई मां इहो यूज़ करे सघां की नथी करे सघां। जेको बि तव्हांखे रोज़ रोज़ ज्ञान में या ॿियो बि किथे तव्हां ॿुधंदा आहियो, सम्झंदा आहियो, जो बि तव्हांखे परमात्मा जे वाणी ॿुधाइण में अचे थी, त परमात्मा खे छा थो चए हुनखे कर्मनि में लायो। तॾहिं असांजी बुद्धि जो तालो खुलंदो, तॾहिं असांजी सम्झ वधंदी, तॾहिं असां हुन ॻाल्हि खे जीवन में धारण करे हलंदासीं। तंहिंजे करे बाबा असांखे छा था चवनि, इहे जो माण्हू दीपक जलाईंदा आहिनि, दिए जलाइण जो मतिलबु पंहिंजी आत्मा रूपी दीपक जलाए ऐं रोज़ जॻल हुजे असांजो आत्मा रूपी दीपक, ऐं पंहिंजे दीपक खे रोज़ साफ़ कीअं करो, रोज तव्हां सॼो ॾींहुं छा सोचियो, बुद्धि में जो बि ॻाल्हियूं आहिनि, तव्हांजे संस्कार, कोई बुरी आदत रही सॼे ॾींहं में, वो चेक करे परमात्मा खे यादि करे, पोइ भगवान खे ॿुधाए करे, बाबा खे ॿुधाए करे हुनखे यादि करे संकल्प करो भई मुंहिंजी बुरी सोच हाणे ख़तम थी थींदी वञे, मुंहिंजी बुद्धि में जो बि बुरी ॻाल्हियूं आहिनि इहे ख़तम थी थींदी वञनि, मूं में जो बि बुरियूं आदतियूं या ख़तम थी थींदी वञे। ईअं करे असांखे रोज़ पंहिंजी आत्मा खे साफ़ करणु। पर आप चवंदा रोज़ दिवाली मल्हाए, हिकु ॾींहुं न, रोज़ दिवाली कीअं मल्हाए सघंदा आहियूं। दिवाली ॾींहुं माण्हू पहिरियों सफ़ाई कंदो, पोइ नई नई चीज़ूं वठी ईंदो, घरनि खे सजाईंदो, दिया जलाईंदो, लक्ष्मी जी पूजा कंदो, न छा था। त रोज़ सफ़ाई करो पंहिंजी आत्मा जी, रोज़ परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा में ज्ञान गुण शक्तियुनि जो ग्रंथ विझो और रोज़ परमात्मा खां शक्ति गुण ज्ञान वठी करे हर कर्म कंदव त आपे ई धन अची वेंदो। रोज़ जो रोज़ धन कमायो, लक्ष्मी जी पूजा करणु तो ई कंदासीं, जॾहिं धन सम्झ सां ईंदो आहे, शक्ति हूंदी आहे त आपे ई धन अची वेंदो। अच्छा, मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभई रूहानी ॿारनि खे नमस्ते, रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदाना। वाहिगुरु जी स्मृति द्वारा फ़ाइदो उठाइण वारा सदा बाप जी ब्लेसिंग जे पात्र रहो। बाबा चवंदा जो बि वाइदो असां भॻवान सां कंदा आहियूं न, मन सां बोल सां लिखी करे, अगरि तव्हां कॾहिं भॻवान सां कोई बि वाइदो कयो कि अॼु खां मां ईअं न कंदमि, अॼु खां मां ईअं कंदमि, त सभु वाइदनि खे आहे न यादि रखो, भुलिजो न। अॼु ॿार खां असां प्रॉमिस करे ऐं यादि न रखे तो रोज प्रॉमिस कंदो आहे लेकिन तू कंदो न आहे, त परमात्मा बि चवंदा कि रोज तव्हां मूंसां प्रॉमिस कयो त एॾो कयो, माण्हू कंदा आहिनि भॻवान सां बि प्रॉमिस कंदा, त उन्हनि खे यादि करो ऐं उनखे निभायो। अॼु असां अगरि भॻवान खे चऊं बाबा खे कि अॼु खां मां गुस्सो न कंदमि, अॼु खां मां कंहिंसां बि घृणा न कंदमि, न कंदमि मतिलबु न कंदमि, अॼु खां वो चीज न करणी। ये जो वाइदो असां तव्हां में परिवर्तन ज्यादा जल्दी अची सघंदो। कीअं? रोज असां खुद में कोई ना कोई बुराई, कोई ना कोई कमी कमजोरी या कोई भी नई चीज असांखे धारण करणी आहे, अॼु खां मां इहे कंदमि, हिकु थींदो अॼु खां मां इहे न कंदमि, हिकु थींदो अॼु खां मां इहे कंदमि। त तव्हां जो बि प्रॉमिस करो था, वाइदो करो था, उनखे सॼो जीवन यादि रखो, त असांमें जल्दी जल्दी परिवर्तन अची वेंदो। न त माण्हू छा चवंदा आहिनि कि मां त गुस्सो नथी करणु चाहियां, मां त ईअं नथी करणु चाहियां, लेकिन हिननि जे कारण कंदी। त हाणे हीअं चओ
भाई मां त क्रोध करण चाहियां थी, लेकिन मां भगवान सां प्रॉमिस कयो आहे, इन करे मां अॼु खां क्रोध न कंदमि। वो भले कुछ भी थी वञे, पर थींदो न, परमात्मा असांजी मदद कंदो आहे, तो असांजे क्रोध सां बि कोई ॻाल्हि ठीक न थींदी आहे। लेकिन हाणे ये परिवर्तन करो, भले क्रोध करण वारी सिचुएशन अची वञे, लेकिन तव्हां चओ न भाई मां त न कंदमि, मां त परमात्मा सां बाबा सां प्रॉमिस कयो आहे कि मां अॼु खां क्रोध न कंदमि, मतलब न कंदमि, बस छुट्टी। मां त अॼु खां इन्हनि सां ईर्ष्या न कंदमि, भले इन्हनि सां घृणा न कंदमि, इन्हनि सां नफ़रत न कंदमि, भले इहे करनि मूंखे कोई फर्क न पवंदो आहे, लेकिन अॼु खां मां इन्हनि सां कोई नफ़रत न कंदमि। अॼु खां मां हिननि सां प्यार सां ई ॻाल्हाईंदमि, भले हू ॻाल्हाए न ॻाल्हाइनि। मां त शिव बाबा सां परमात्मा सां बाबा सां प्रॉमिस कयो आहे मूंखे त सभिनि सां प्यार सां ई ॻाल्हाइणो आहे, साम्हूं वारो ॻाल्हाए न ॻाल्हाए मूंखे त पंहिंजे प्यार सां ई ॻाल्हाइणो आहे, बस ॿी कोई भाषा हुजणी ई न खपे। असां ईअं प्रॉमिस कंदा रहंदासीं न परमात्मा सां गॾु, तॾहिं सामने परिवर्तन ईंदो, जल्दी जल्दी ईंदो। पोइ असांखे परमात्मा जी दुआयूं मिलंदियूं, आशीर्वाद मिलंदियूं, ब्लेसिंग मिलंदियूं। भगवान जो आशीर्वाद पाइणो आहे त जो भगवान सां प्रॉमिस कयो त उनखे कर्म में लायो, जो परमात्मा जी शिक्षायूं आहिनि उन्हनि खे कर्म में लाईंदा ईंदा त परमात्मा जी दुआयूं, ब्लेसिंग, तो भगवान जी आशीर्वाद, भगवान जी दुआयूं कंहिंखे मिले त हुनजो जीवन त ॾाढो सुठो थी वञे। अगर स्वयं कहिड़ो दिव्य आईनो ठाहियो जंहिंमें बाप ही दिखाई में ॾे, तॾहिं चईंदासीं सुठी सेवा। माण्हू चवंदा न कि कोई माण्हू रोज भक्ति बि कंदो आहे ॾाढी सुठी, लेकिन हुननि जा कर्म न सुधरे त माण्हू छा चईंदा कि अरे त भगवान खे तो मञे थो, लेकिन ये त बुरा कर्म थो करे। त माण्हू सोचता भई इनखे भगवान ईअं तो शिक्षा दे, इनडायरेक्ट में त भगवान जी हिंसा त थी वई न। लेकिन परमात्मा असांखे चवनि था कि तव्हांखे अगरि सच्ची सेवा करणी आहे न त जीअं मां चवां थो उहो कंदा हलो। तव्हांजे हर कर्म द्वारा माण्हुनि खे सम्झ में अचे कि हा भई ये परमात्मा जो ॿार आहे, हिन करे हिनजी सोच बोल कर्म सुठा आहिनि, उन्हनि जहिड़ा आहिनि। ये सभिनि खां वॾी सेवा आहे, छोकी अॼु माण्हू सच्चाई ॿुधण न चाहींदा आहिनि, ॾिसण चाहींदा आहिनि। अॼुकल्ह दुनिया में ॿुधाइण वारा ॾाढा आहिनि, लेकिन माण्हुनि खे अॼुकल्ह ॾिसण सां ज्यादा सम्झ में ईंदो आहे। त सच्ची सेवा कहिड़ी आहे? असांजे संकल्प बोल कर्मनि में परिवर्तन अचे, परमात्मा जी शिक्षा जहिड़ा असांजे संकल्प बोल कर्म थींदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति, ओम शांति, ओम शांति, ओम शांति, शांति, शांति।